नाज़िन, दड़ो में सिंध गवर्नमेंट एम्प्लॉइज़ अलायंस जे सदर ते अॼु 3 ॾींहं बि सरकारी मुलाज़िमनि कम छॾ हड़ताल करे एहतजाज कयो आहे। तफ़सील रहियो आहे ख़ालिद भुट्टो। जी ख़ालिद। जी रुखसार, अॼु 3 ॾींहं में जेको सिंध एम्प्लॉय यूनियन जे सदर ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सेकेंडरी ऐं प्राइमरी स्कूल ऐं पंहिंजो दड़ो रूरल हेल्थ सेंटर ऐं ॿिया जेके बि सरकारी इदारे या सवे मुलाज़िम लोकल गवर्नमेंट या सवे मुलाज़िम अॼु दड़ो चुकी स्टाफ ते धरणो हणी 1 कलाक एहतिजाज रिकॉर्ड करायो ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। जेका पगार ऐं पेंशन जे मसइलनि ते हुकूमत सां ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं, उन ख़िलाफ़ शागिर्दनि, उस्तादनि, अदीबनि, शाइरनि ऐं साथियुनि बि उन पंहिंजो तहरीक में हिसो वठणु शुरू करे छॾियो आहे। जॾहिं दिलशाद आयो पंहिंजो रशीद आज़ाद ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उन्हनि ख़िताब कयो आहे ऐं हुकूमत खे चेताव ॾिनो आहे त जल्द खां जल्द सरकारी मुलाज़िमनि जा मुतालबा मञिया वञनि, जे न त हीअ हड़ताल अण मुदत ताईं जारी रहंदी। जी रुखसार। ख़ालिद, तव्हांजी महिरबानी।